वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। फतआलल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्लाहु व रब्बुल अर्शिल करीम। व मन यदउ मअल्लाह इलाहन आखर ला बुरहान लहू बिह फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून। वक़ुल रब्बिग़फ़िर वरहम व अन्त ख़ैरुर राहिमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीज़ो दोस्तो और बुजुर्गो, हिन आरब मार जे गोठ जी जमात ऐं पाड़े ओड़े वारो कलमे वारो आवाज़ मुबारक जो हेड़ी गर्मी में अल्लाह ताला अवां के उन जाइ ते विहारियो आ जाते रहमत जो मींहुं थो अचे। ॾाढो चओ सुभान अल्लाह। अॼु हिन गर्मीअ में तो कुरान सां वफ़ादारी कई आ, इहो कुरान तोसां क़ब्र ऐं हशर में वफ़ादारी कर। हित 5 कलाक 8 कलाक वेही कुरान ॿुधी गर्मीअ में, और ही कुरान तो के 50,000 साल जे गर्मीअ वारे ॾींहं में कुरान कमींदो। मलाइका अर्श जे शाम में तो के बाह खां वठी बिहारींदा। मलाइका चवंदई दुनिया में कुरान सां वफ़ादारी कई हुई, अज इन अर्श जे शाम जे तो बीह त दुनिया वारा दुख ही लही। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सूरत मोमिनून 18 पारो आखिरी आयतूं तिलावत कयूं थम।
ये हुआ सूरत आ जेका मक्के पाक में नाज़िल थी आ जाते मोहम्मद मुस्तफा जायो बोया भी चओ सुभान अल्लाह। थोड़ो आवाज सनो करे आवाज थोड़ो दे मारे कंदे नबी जो जमन मान वारो हुजूर जो हिन जमीन ते अचण जो बरकत वारो सुभान अल्लाह जो ॾाढा नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जमीन ते कदम मुबारक रखा कुफर जी ऊंद खत्म थी वही जो तौहीद जो सिज उभरी पयो सुभान अल्लाह जो ॾाढा बुतन जा पूजारी कंदन जा पूजारी वणन जा पूजारी बाह जा पूजारी सिज चंद्र जा पूजारी जो हिक रब जा पूजारी बणिया हुजूर साईं जे कुरान पढ़न में एड़ो असर हो जो मानू त कुरान बुधन मलाइक कुरान बुधन जिन्न कुरान बुधन पर रब जी जात भी कुरान बुधे कुरान पढ़जे तो थदी हवा रब घुलाई आ तो मुझा बानड़ा गर्मी में वेही मुझे कुरान सा वफादारी कई तन इहो कुरान हित भी कमींदो उते भी कमींदो जाते मानू परेशान हुंदा उते कुरान पढ़न में उडारे रब सा मिलाइंदो आहे स्वारियूं कारियूं तुझे भगला जीपियूं के हुत ड्रतियूं पयूं उते स्वारियूं भी सोन जूं हूंदियूं माड़ियूं भी सोन जूं ये परवाज थी जन्नती वनी जन्नत जे दर ते पुजंदा पर कुरान मजीद पंजे आशिकन के पढ़न में उडारींदो हेडों सूरत बकर सजो पर बन भी हेडों सूरत आल इमरान खबो पर बन भी कुरान ही पढ़न में उडारे आशिक के चौंदो इहो थी तुझो रब जंहिंजो काबे दे मुंह करे सजदा कये मोमिन जी इज्जत मथे हुंदी हित भी हुते मुशरिक हित भी कुटबो त उते भी हित भी परेशान उते भी और मोमिन के मलाइक चवंदा घबराए न जन्नत तुझे इंतजार में आ रब जी रहमत तुझे इंतजार में आ उते पुज त वडन अखन वारियूं हूरा भी तुझे इंतजार में ॾाढियां चओ सुभान अल्लाह मज़ा उते ईअं जो उड़ा मंदा अबा माड़े कंदे कुरान वारा मानू चवंदा वज़ीर अमीर नवाब कामोरा वर्दी मिलंदी न अहलुल कुरान हे कुरान वारा था उडामिया वञ जन दुनिया में हिन कुरान जी मजूरी कई अज सब छड़े या धन कुरान हिनन सां साण सुभान अल्लाह जो ॾाढा अज कुरान वर्कन में तो ॾिसे इते उते आखिरत में इन जो ॻाल्हाइणो ॾिसजा बगाड़ियूं कंदो कुरान हाजी साहब एक शफात कंदो ॿियो हुज्जत कंदो हाँ इन जो दीदार त कयो त अखियूं तव्हांजूं ठरी पवनि कयो यार सुबुह खां वठी वेठा हो हिन दिल भर लाइ हिन जो दीदार सुभान अल्लाह चओ हे परन में उडारींदो कुरान हाणे ज़ियारत कई नी सेकंड लॻो पर इनाम मुंहिंजो नबी तो चए त 3 मिलंदई घणा
तुझी ज़ारत तुझी नजर पई कुरान ते रब का वरतो तो हटाई तुझी नजर पई कुरान ते रब रहम जे नजर सां दो निहारई 3 नंबर में ज़ियारत भी रब इबादत में दो लिखा वई सब ॾाढा चओ सुभान अल्लाह इं जो कुरान वारा ओॾा मंदा कुरान चवंदुनि उहो अथव रब जंहिंजो काबे ॾे मुंहुं करे सजदा कयव हे उहो थी रब जंहिंजे नाले ते ख़ैर ख़ैरातूं कई बुखिया खारायई उघाड़ा ढकायई हे उहो थी तुंहिंजो रब जंहिंजा ज़िक्र कने हैं या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा कुरान ॿुधाईंदो मां ॻाल्हियूं मस्करियूं टपा नाच मां वटि न थी उहो कुरान ॿुधाईंदो मां जेको क़ब्र में भी कम अचई हशर में भी जेको परन में उॾारे रब सां मिलावई त उमिरि जा ॾुख लही दुनिया जा सोना ॾिसे चरियो थी वञे जॾहिं रब जो दीदार कई उमिरि जा ॾुख लही वेंदई लटनि खे चटियूं विधई क़ुरान न छॾी पेट खे पथर ॿधई क़ुरान न छॾी वतन छॾई क़ुरान न छॾी हाणे इन क़ुरान जे करे रब 70,000 नूरानी पर्दा परे करे तोखे पंहिंजो दीदार कराईंदुई अबा इन ॿारनि खे विहारियो या हलिया वञनि ॾाढा चओ सुभान अल्लाह इन जे करे जेके 5 रुपया ख़र्च कया थी रब ॾहूण करे मोटाए ॾींदो यादि रख कुरान चवंदो उहो थी तुंहिंजो रब वुजूह यौमइज़िन नाज़िरतुन कुरान पढ़ा त ककर रहमत जा वसी पवंदा कुरान पढ़ा त जेको पंधु करे आयो आए हे मथे ते कुरान आ हे रस्ता हे रोड हे बना हे घिटियूं ये भी रब वटि शायदि ॾींदई हिन सां लेखो न कर हे पंधु करे कुरान ॿुधण आयो ॻाल्हियूं काॾे कने वाटर भी न टपदई कुरान समुंड पार करे उन माडन में पुजाईंदी जाते ऐलान थींदो तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई रहो हमेशा रहो वयो तांजे दुखन जो ज़मानो ये उहा तव जन्नत जाते तरण वारो को न हूंदो जाते वलियन जी ज़ियारत इमामन जी ज़ियारत शहीदन जी ज़ियारत सिद्दीक़न जी ज़ियारत जाते मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार जाते रूबरू अल्लाह जे ज़ात जो दीदार सबका उते लहंदई बाकी हे मोमिन जे लाइ मुंहिंजो नबी तो फरमाए दुनिया जो जहान जेल खानो आ मजा उते त सुभान अल्लाह पढ़ा कुरान कंधु तोले जी ज़बान न हलाए जाए टीवी में कीअं रड़ियूं कंदो आहे बाल जी मैच हूंदी आ डंडो बाल खे लॻंदो आहे कूका हिन जूं ॿुध न अड़े निंड्रा फिटाई टके जे बाल कान हया कर निंड फिटाए त कुरान जे करे त कब्र में रब सुख जूं निंड्रा वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान को नबी जे शान को बाहर वञा इन कुर्सी तो ला पर कुरान पढ़ा त मन अरब महर वारा इन इलाके वारा जेड़ी भी कौम जो है अज हुक्म कुरान जा तू मन उते रब चवंदो मा तस्तही अनफुसुकुम अज जेकी घुरत मां जा उते तो मुझे कुरान जा हुक्म मनिया हा अज माखो जेकी घुरत मां जाए तू वठण में थक में मां रब जण में न थक
हिते तो जे कार मिले कार घुरी 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 न मिली कार मरी वे हे 5 जरे में मिलन न मिलिया अल्लाह तो चे तो मुझे तुझू सब दुआयूं ए मां वट रखियूं हे मुझे दफ्तर में दिस ये दुआ भी घुरी आई ये भी उते तुझी तमन्ना पूरी न थी मां फैसलो क्यों हो तो उते मां बाने जूं मुरादां पूरियूं न कयूं हिते अचे त जन्नत ॾियां त ॾुख ई लई ये कम करना 70,000 परदार परे करे चवंदुसि दीदार कर मां उहो तुझो रब हाय जेको पाणीअ जे कतरे मां पैदा कयो हुयो मां अरे हया अचे मुशरिकनि खे जो मरी वेलनि जा सजदा कनि सलाम मुबारक मोमिननि खे जेके सजदो हिक जो कनि कंहिंजो हिक एॾे सुरिया अचबे हुजूर जो आशिक़ नबी सेंदे निवड़ंदो आयो मुशरिको खुदा जे का रखूं ॾिजो का रखूं जे सजदा करे हा मखलूकात में तो मोहम्मद मुस्तफा पंहिंजा कराए हा नबी चयो मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आहियां मां मोहम्मद पाण सजदो हिकिड़े जो कंदो अच त अक़ीदे जो वाइज़ ॿुधाए बाक़ी मश्किरियूं छा कनि अक़ीदो रब सां ॿिए खे शरीक न कर मोहम्मद मुस्तफा के खातम नबीन करे मन न त किनो थी मरदे जो नबी खातम नबीन आ जंहिंजो शाहिद कुरान आशिक़ा रसूल जो निवड़ंदो थो अचे नबी साईं जे वेझो आयो त नबी साईं निल ते हथ रखियुसि मथो बाहि तो भरे त ॿुधी जा निल ते हथ रखी नबी साईं चयुसि कुम हे छा थो करे चई साईं तुझो सजदो चई खबरदार उसजुदू लिल्लाहि वहदा ॾाढा चयो सुभान अल्लाह अरे कुरान वणंदो ई मुवहिद खे आ कुरान वणंदो आ नबी जे आशिक़ खे मुशरिक को कुरान रब खसे छॾियो आ कुरान ॾिनो अथई मोमिननि खे अच्छी दाढ़ी थी वई अञा रब नथो सुञाणे अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र बत ॾे ख़्याल अथव मां सम्झा हाणे हथ कढां सुभान अल्लाह त कर न सुञाण थो करायां उन्हीअ रब जी जे पैदा कई इज्जत ॾिनई हुस्न ॾिनई लिबास ॾिनई कुरान ॾिनई अरबी मोहम्मद ॾिनई काबो ॾिनई समूरा चो ये हिक नेमत अख कन चप दंद ज़बान करोड़न में न मिलनी ये मुफ्त ॾिना माखे सुञाण माखे तुझो कुछ न खपे हिकड़ी शइ तोखां मां थो घुरां ये तस्वीर जेका माउ जे पेट में 3 अंधारनि में ठाही त मां इहा मुंहिंजे दर ते झुका पोइ जेकी घुर त मां ॾियां ये कंहिंजे आॾो झुकायूं जेके रब जे आॾो झुकाइनि हथ मथे खणूं सभई नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नबी चयो त मां उसजुदू लिल्लाहि वहदा अकेले जो सजदो कंदो आहियां साईं जो नबी सजदा रब जा करे तू आशिक़ रसूल जो सजदा करे ॿिए जा न नबी पंहिंजो कंदुई न रब पंहिंजो कंदुई न अली पंहिंजो कंदुई छो सदको सोने अली जे नाले त वञा हे मथे ते कुरान आ जंहिंजो जनाज़ो बि मस्जिद में निकितो आहे उहो सुहिणो अली चओ असांजो अच्छी ॾाढी थी वई अञा मालिक नथो सुञाणे अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन उड़ाड़ा हूं जेस ताईं मिचन तपदी आ कलाक खां पोइ वेठो लोलियूं ॿुधू कुरान जो
बाक़ी 15-20 मिनट वाज देगिन जा बसर ही न वठजन जलसो पूरो थियो 2 कलाक हिन कुराड़े खे ॾे त शींहं जियां रब जे फज़ल सां गाजूं करे क़ुरान ॿुधाया आहिनि। हे कमींदुई क़बर में ॻाल्हियूं रहिजी वेंदई क़ुरान कमींदुई सॼी राति कंहिंजे क़बर ते बैत पढ़ टके जो सवाब न मिलंदुसि 3 कुल पढ़ ख़त्म क़ुरान जो सवाब 1 दफ़ो यासीन पढ़ 10 क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब। ये कम कर जेके तोखे भी कम अचन मोलन के भी फायदो मिले वो थी कुरान ॾाढा चो सुभान अल्लाह। जे पैदा क्यों आ हुक्म उन्हीं जो मन हाजी एडो थी आ हेडे सुभान अल्लाह चो ॾाढा ये भी मानुन कान हरेल जेडी ठाई दऊं सुभान अल्लाह चो ॾाढा बचों फिरिया पुरानो मानू कुराड़ो तू मुझे भरसा वे अला लहुल खल्क वल अमर सुभान अल्लाह दगर अगोड़े मानू होड़े मां ॾिठा मेले जियां बीठा हाणे कुरान छिके आयो आ मोमिन कीअं बेंदो रस्ते में चवंदो उते वञा जाते रहमत वसे थी होटल दुकान बाजार घर छॾे याद रख अॼु उन कुरान खे अॼु ॿुध जेको ॾुखे घड़ीअ में कम अचे क़बर जहिड़ी ऊंद ई कोन्हे अल्लाह ॾिसे थो पर जे उते हे आयो त क़बर बि रोशन सुभान अल्लाह चओ ॾाढा अला लहुल खल्क वल अमर तबारकल्लाह रब्बुल आलमीन जवे तो जे पैदा क्यों थी हुक्म उन्हीं जा मन कहीं पैदा क्यों आ हुक्म कहीं जा मनो इबादत कहीं क्यों नबी साईं चयो खबरदार मां हिकड़े साईं जो सजदो कंदो आ 5 सजदा कराइण न आयो आ वरी रब चयो पैगंबर हियां चवे सूरत हूद तो पढ़ा गनु दी जाए अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इतना दो गाला है इन्ननी लकुम मिनु नज़ीरुं व बशीर कुरान मां नाले तो कुर्बान वञा अरे जे कुरान न हुजे आ अॼु उन में रुली वञूं हा हेरे हेरे तक अरबी मोहम्मद न हुजे या त हीअ तस्वीर न हुजे या कॾो को कुदन कमनि जे करे सूरत मटिजी वञे हा पर इहो नबियनि जो सरदार हो जेको दुआ पियो घुरे त अर्श लुॾी पियो अल्लाह मुंहिंजनि जी तस्वीर न मटी जा महबूब दुआ अहिड़ी घुरी थी अर्श खे लोॾे विधो थी तो सवाइ दुआ दुनिया में तस्वीर न मटी मूसा नबी जी नाफरमान कौम बंदर भोला बणजी आ तू उन्हीं नबी जो उम्मती आए जेको नबियन जो भी नबी आ उम्मत याद मेरा जते तो वने उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद पुलसरा ते क्या उम्मत याद सुभान अल्लाह चो कुर्बानी पियो करे हियां उते भी उम्मत याद कुर्बानी ते भी उम्मत साहबा चयो साईं असां हिक कुर्बानी कई तवां पाण फरमायो हाओ मां हिक मां पंहिंजी कुर्बानी कयम बेओ मुंहिंजा उम्मती मिस्कीन गरीब हूंदा कुर्बानी करण जी ताक़त न हूंदनि उन्हनि जो भाङो भी मां मोहम्मद कयूं थो वञा हाँ केड़ा पुट प्यारा थी कुरान तो जे क़यामत ॾींहुं बेज़ार अम्मा बेज़ार अरे ज़ाल जेका ज़िंदगीअ जे सफ़र जी साथियाणी थी उहा भी बेज़ार
अबो बेजार अम्मा बेजार पर उन्हनी भी जो रहमतुल्लाह आलमीन उम्मत को बेजार न थींदो एड़े नबी जी गुलामी कर त बई जहान कामयाब थी वञनी। तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा। अल्लाह अज यह दुआ थो क्या है मां भी सफर में आ मन निंड में रब नबी जो दीदार करावे आमीन तो जो उन्हीं नबी को रब तो चौरावे जवेन त न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे। खुद सूरत पढ़ी मां कुरान अब हेडे सुमादे मोबाइल के खड में आणो हिन कुरान के दिस पाड़ा रब पटे मोबाइल जी तका जिंद छुटे जाडे वञो या पादर जड़ी कढियूं वेठान वारो वारो अल्लाह हिकड़े चयो त कुरारे मां टीवी तो ॾिसां मुला ब फोटू दा नज़र अचनि मां जो अञा अंधो थींदे अड़े जे दीद खपई त हिन जो रोज़ दीदार कर त नूर में बरकत पइजी वञे न। अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुम व बशीर। माना कया कुरान जी कुरान रहमत जो दरिया हुआ कुरान जी माना आईनो थी आईनो चवेन त न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे आ मोहम्मद सुभान अल्लाह चो उन्हीं जे तरफा दे जारी दड़ बणजी आयो आ क्या अदा गाला न मारे कंदे बीजा ते चे पैगंबर चवेन कुल इन्नमल इल्मु इंदल्लाह। सूरत मुल्क तो पढ़ा कुरान हुआ सूरत हूद 11 पारो हे सूरत मुल्क 29 पारो कुरान कुल इन्नमल इल्मु इंदल्लाह व इन्नमा अना नज़ीरुम मुबीन। पैगंबर चवेन त जेकी इल्म अल्लाह जो आ मां उन्हीं जे तरफों ड्रेजा रींदड़ बणजी आयो। मुस्तफा के रब चयो त हिनन के कब्र क़यामत मौत आखिरत पुलसरात सकरात जूं सटा समझाइन मन डिजी पोइते मोटी पवन बिशारत जन्नत जी देन त तुझे लफ्ज़न के बुधी अमल कन त जन्नत जा मारे कंदे 4 ॾींहं हयाती रब न सुञाणे हियं जो दीदार कंदा कुरान वारा मारे मारे तक अज सुनो तो को ॾिसे त वात मां गिग थी वई वञे वाह जो सुनो हे कुरान हथन में मखलूकात में हज़रत यूसुफ जड़ा समय गड मुंहिंजो मोहम्मद अञा मथे सुभान अल्लाह चओ ॾाढिया हुस्न में मथे इखलाक में मथे नबूवत में मथे मोजज़न में मथे चओ मेराज में मथे नबियन के मेराज फर्श ते जिब्रील के चे पैगंबर के मथे वठी आ त मां मथे घुराए कुदरत जूं नयूं नयूं निशानियूं ॾेखारियांस अर्श ॾेखारियांस कुर्सी ॾेखारियांस जन्नत जो सैर करायांस पंहिंजो दीदार करायांस तोहफ़े में निमाज़ ॾियां। हज जो हुकुम मदीने में थियो ज़कात जो हुकुम मदीने में थियो हेरे हेरे तक ज़कात जो हुकुम मिठे मदीने में हज जो हुकुम मिठे मदीने में रोजे जो हुकुम मिठे मदीने में और मारे तक निमाज अदाए छा तो चे बस क्यों इनके मां ॾिठो आहे तूं दिलि जा कर चओ था त सुबुह खां वठी मौलूद हलियान क़ुरान ॿुधाए हिन खे वारो ॾींदासीं असांजो पंहिंजो आहे अवल इहो पोइ चओ त मां लही वियां अवल इहो चवे गज़ल
अल्लाह होड़ों दां था क्यों एक मौलवी न पुगो आ मौलूद भी अखिन देन छो त इन में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ आ पर कुरान मथे आ चओ कुरान मथे आयो भी मथों आ वेंदो भी मथे आशिकन के परन में उडारे रब सां मिलाईंदो जॾहिं रब जो दीदार कयईं पोइ छा चवंदो मुंहिंजा रब मुंहिंजी तो मां सिक ई नथी लहे ऐं मुंहिंजा रब अल्लाह ताला चवंदुसि गणती न कर मोमिन बाना घबरा ना हेॾे त क़ुर ॾे ॾिस हिन खां मथे ॿी शइ आहे छा दीदार कर गणती न कर दुनिया में तुझी नजर मुझे कुरान में ही अर रहमान एड़ा लाउड हुजनि 2 बजे असांखे कुरान के विहार निंड में माण्हू न उथी जन त पोइ हिन में कमाल ई न कमाल ही कुरान में आ अर रहमान अल्लमल कुरान अज मुंहिंजा साईं वे खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज कई बैदा के इंसान उनके जो सेखारी कुरान अरे चुमियूं जा मां उन ज़बान के जेका तिलावत करे कुरान जी तू कावड़ियो वठो है कुरान वारन ते मुशरका मर्द खबर पवई रसूलुल्लाह करे साहबी रात जो कुरान तो पढ़े नबी से उन जे ज़बान ते चुमी दिनी आ त वाह जो कुरान पढ़ियो दी मां मोहम्मद के रोआरे नारे तकबीर शाने कुरान मौलाना के प्रोग्राम होंदान घना मां 5 मिनटन में खत्म कंदुसि कंदे हे उन्हीं जो मेहरबानियूं थव जे हिते आंदो थी अरे डीसी वडेरे नवाब जे मानू सडते नथा वञन सुबह मिलदासे कुरान जे करे जुती पेरन में नाही अज ढुकंदो थो चे कुरान बुधण ला हेरे कंदे जाते सब छड़े वेंदई यो कुरान कबर में जी मलाकन के चवंदो हटो परे हिन सां लेखा था कयो दुनिया निंड कंदी ए रात जो मांखे पढ़दो पढ़ियो थी कुरान कॾी रात जो न बबर में रसो डोर कंजा कढा इलेक्शन गिचीअ में कंहिंखे मारिया खुदा ॾाढो थी मथां जुंडन में न हथ पइजी वञे यादि रख हयाती गुज़ार त इबादत रब जी में गुज़ार इताअत मोहम्मद मुस्तफा वो तुम पंजो चेहरो ॾिस जाए न मलाक भी पिया सलाम कंदा ई न कमाल ई जो कुरान में आ साहबीअ खे नबी साईं चयो त मां बी तुंहिंजो कुरान पारे में ॿुधो आहे मांखे रोआरियो थी आहे ज़बान ओरे कर त चुमी ॾियां सुभान अल्लाह त चओ ॾाढा इते साहबीअ छा चयो अबा ॻाल्हायो न छा चई साईं जे मांखे ख़बर हुजे हा त नबियनि जो सरदार तो कुरान ॿुधे त मां अञा ठाहे पढ़ा हा वरतिलिल कुरान तरतीला 21वीं रात शिकारपुर में खत्म ते जलसो हो हाफिज मुनो सिपारो कुरान पढ़ियो खत्म वारी रात रब जी ज़ात ॾिसे थी ये ॾाढी मुंहिंजी ॻोढ़नि सां आली थी ईअं कुरान पढ़े मिठो अखियुनि मां नार पिया वहनि मां जो चुमी ॾिजे अहिड़नि जे ज़बान के जेके मिठो कुरान कमाल ई कुरान में आ कमाल आ मुस्तफा जे ग़ुलामीअ में
अजु हिनखे वर्कन में तो ॾिस हिन जो कबर में ॻाल्हाइणु ॾिसजांइ हशर में ॻाल्हाइणु ॾिसजांइ जिते सभु छॾे वेंदई उते क़ुरान मजीद जी वफ़ादारी ॾिसजांइ क़यामत जे ॾींहुं बावरे कर साईं हीअं वठी हलंदा क़यामत ॾींहुं मलाइक क़ुरान वारे खे मोमिन के सिद्धो जन्नत जे दर लिखियो पियो आहे हिन में चवे तो वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा ये मलाइक वठी हलंदा कंहिंखे चई वलम यख्श इल्लल्लाह जेके रब खां ॾिना मलाइक वठी जन्नत जे दर ते पुॼाए चवंदनि सलाम हुजे तव्हांखे हलो जन्नत ॾे जन्नत जे इंतज़ार में मलाइकत सलाम कंदा पर रब भी सलाम कंदो जन्नतनि खे सलामुन क़बूलम मिर रब्बिर रहीम अल्लाह जे सलाम करे ॿियो छा खपई पेट किन सां भरियो पियो आहे नक मां गंद वात मां थुकूं निकिरनि पर रब जे तौहीद जे करे अल्लाह पंहिंजे तौहीद जे करे मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जे करे क़ुरान जे मज़ूरी करण जे करे रब भी तोखे सलाम ॿियो छा खपई आख़िरी लफ़्ज़ गंडे मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आहे औरत आई दुकानदार वटि ख़ैरु ॾे अल्लाह जे नाले ते ॾे अचो साईं अचो मारित कंदी जाए 2 मिनट माई आई दर खड़काई दुकानदार चयसि ख़ैरु न ॾींदो मां बुराई जो रस्तो इख्तियार कंदुमि माई ॾकी वई चई तो मां पेट बुखिया बच्चा छड़े आई हाँ अल्लाह जो नालो तो वट खणी आई हाँ मांखे ख़ैरु ॾे चई ख़ैरु न ॾींदुसि बुराई जो रस्तो इख्तियार कंदुमि पोइ जेकी घुरें त ॼाए माई ॾकी वई इहो थी ख़ौफ़ रब जो बच्चा प्यारा न अल्लाह जे ज़ात जो दिल में ख़ौफ़ हो त रब वटि मुंह केड़ो ॾेखारींदसि मोटी आई घर ॾिठई त बच्चा रोइन पिया मजबूर थी ॿीहर आई दुकानदार वटि जंहिं अॻोड़े आई पाण वई वरी मोटी आई चई मजबूर थी आई हुन दरवाज़ो खोलियो आहे दर लाक कयई अल्लाह अकबर माईअ जी दिलि ॾके पई दुकानदार खे चई बच्चा रोईंदा ॾिसी वरी मोटी आई ख़ौफ़ कर अल्लाह जो माईअ जे महिल रब जो नाम वरितो त दुकानदार जे दिलि ते ईअं धकु लॻो आहे जीअं ततल लोह ते वॾाण हण त हुन मां चिणगा निकिरी वञनि हिन जे अखियुनि मां नार किरी रोई पियो दुकानदार माईअ खे चई मूंखे दुआ कर मूंखे माफ़ कर अहिड़े साईं जो नालो वरितो थी दिलि मुंहिंजी नरम थी वई आहे हे पैसा थी इहे भी खयूं वञ हे खाधो घर में तैयार करायो अथमि इहो भी बच्चन लाइ खयूं वञ मूंखे दुआ कर मूंखे माफ़ कर माई वई मोटी आई घर बच्चन के खाधो खाराई 2 ॾींहं न गुज़रिया हज़रत मूसा के रब मुको वञो सही काॾे चई फलाणे दुकानदार ॾे फलाणो नालो अथसी
फलाने गोठ में थी इन मुझे बानी ते रहम क्यों आ माखे इन ते रहम आयो आ वञू मूसा इन दुकानदार के वञी मां अल्लाह जा सलाम दे रब जा सलाम सलाम कबूलम मिर रब्बिर रहीम जन्नतिन के जो रब भी सलाम कनो अल्लाह ताला मुझे गालान के कबूल करे अल्लाह ताला जलसे कराने वारन जे जलसे के कबूल करे मौलाना आयो आ मां कंहिंखे विहारींदो कोन्या ये 5 मिनट भी छो तो वक्त थोड़ो थियो तड़ी मां विहारियो अल्लाह हिन सजी जमात जो अचण कबूल कर जलसे कराने वारन जे जलसे के कबूल कर जमात जे खैर की कबूल कर व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।